स्वामी लीलाशाह महाराज की जय। माया किशोर स्वर्ण इसरानी सिंधी समाज जे मार्गदर्शक स्वामी लीलाशाह महाराज जी जयंती जे उपलक्ष्य में मथुरा जे पूज्य सिंधी जनरल पंचायत जे पारां स्थानीय अस्पताल जे ब्लड बैंक में रक्तदान शिविर आयोजित कयो वियो। हिन रक्तदान शिविर में घणेई पदाधिकारियुनि सां गॾु ई युवाउनि भाग वरितो ऐं हुननि रक्तदान कयो। सभिनी रक्तदाताउनि जो उत्साहवर्धन कयो। हिन मौक़े ते सभिनी युवाउनि स्वामी लीलाशाह महाराज जी शिक्षाउनि जो स्मरण करे हुननि खे भावपूर्ण नमन कयो। हे भगवान असां सभिनी खे सद्बुद्धि ॾियो, शक्ति ॾियो, निरोगता ॾियो, पंहिंजो कर्तव्य पाले सदा सुखी रहो। हरि ओम। स्वामी लीलाशाह महाराज जो जन्मॾींहुं पूरे देश भर में 3 अप्रैल जो मनायो वञनि पिया ऐं हिन मौक़े ते जॻह जॻह ते सत्संग कीर्तन शोभा यात्राऊं अजा घणेई आयोजन भी ॾिसण लाइ मिलनि पिया। हिन ई उपलक्ष्य में घणेई शहरनि सां गॾु गॾु मथुरा में भी रक्तदान शिविर आयोजित कयो वियो। अहिड़ी ख़बरुनि लाइ तव्हां जुड़ियल रहियो असां सां गॾु ऐं ॾिसंदा रहियो किशोर स्वर्ण इसरानी सां गॾु सिंधी नॉलेज। आंधीअ में ज्योति जगाइण वारा सिंधी, आंधीअ में ज्योति जगाइण वारा सिंधी, आंधीअ में ज्योति जगाइण वारा सिंधी, ऐं खाक खे सोन बणाइण वारा सिंधी, आंधीअ में ज्योति जगाइण वारा सिंधी। लीलाशाह जी उठ, स्वामी लीलाशाह जी उठ, जंहिंखे लीलाशाह जी ओट तंहिंखे लॻंदी न काई चोट, जंहिंखे लीलाशाह जी ओट तंहिंखे लॻंदी न काई चोट। वचन तुम्हारे गिन गिन गाऊं, जय हो स्वामी लीलाशाह की, संसार मानो एक सरा, जय हो स्वामी लीलाशाह की, सुख दुख जैसे कारे बादल, जय हो स्वामी लीलाशाह की, कृष्णा त्यागो सुख को जानो, जय हो स्वामी लीलाशाह की, दो अपनी नौकरी